जा प्यार जा मेला हमेशा यार पिया थींदा। अॼु साञावंद माण्हू ऐं शहरी एक्शन कमेटी जा दोस्त जिन सभिनी ते गॾु थी इहो साबित कयो आहे त हू पंहिंजे अहले कलम दाद धणी जाफ़र मेमन साहब सां प्यार कनि था, मोहबत कनि था। अॼु हुनजो ताज़ियत जो मेड़ाको आहे। लतीफ़ साईं शेर जो हिकिड़ो बेत आहे त जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सजणे, जेका भूं मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे सा ज़मीन मुंहिंजे सजणनि जे मथां आहे। जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सजणे, हिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं। सो वॾा वॾा माण्हू हिननि ज़मीनुनि में अंदरि आहिनि जेके गुज़ारे विया। जदो ॾींहं मिड़ई तूं उथी लोच लतीफ़ चए, ज़िंदगी वॾी आहे ऐं उन लोच ॿिनि ॾींहंनि खे जिन बि माण्हुनि सुठी लोच में गुज़ारियो आहे ऐं तहरीकुनि में गुज़ारियो आहे, जदोजहद में गुज़ारियो आहे, त उनखे ईंदड़ नस्ल बि यादि कयो आहे ऐं ईंदड़ माण्हुनि बि यादि कयो आहे। जीअं अॼु जाफ़र मेमण खे असांजे हिननि दोस्तनि शहरी एक्शन कमेटी जे दोस्तनि यादि कयो आहे। सो माण्हूअ खे पंहिंजो कमु ज़िंदा रखंदो आहे। जाफ़र मेमण हिकिड़ो बाक़िरदार सहाफ़ी हुयो ऐं जेकॾहिं बि पंहिंजे ज़ात खे ऐं पंहिंजी ज़ात खे ऐं पंहिंजी तकलीफ़ खे ऐं पंहिंजे कलम खे न खपायो। हीउ शहर ख़ामोशां वरी जागी पियो आहे। तूं बि विछोड़े जो सफ़र काटे न सघंदे, मां बि आसमान में कंहिं आख़िरी तारे जीअं गुम थी वेंदुसि। तूं बि सिंधड़ीअ जीअं कंहिं दोदे लाइ सदियूं सिकंदे। सो हीअ सिंध बिल्कुलु हींअर जाफ़र मेमण जहिड़नि सहाफ़ियुनि लाइ सिके थी त अहिड़ा माण्हू अचनि जेके हीअ धरतीअ जी ॻाल्हि कनि, हिननि मज़लूम ऐं महफ़ूम क़ौमुनि जूं ॻाल्हियूं कनि, हिन दुनिया हिन धरतीअ ते थींदड़ ॾाढ ऐं जबर जी ॻाल्हि कनि, न की पंहिंजी ॾात खे खपाइनि, पंहिंजे कलम खे खपाइनि ऐं हिन धरती धणियुनि ते थींदड़ ॾाढ ऐं जबर खे बि खपाइनि। सो जाफ़र मेमण को बि झुकण वारो इंसानु कोन हुयो। हुनजो सफ़र सिंध अख़बार खां बि अॻु जो हुयो, तॾहिं हू सिंध जो अख़बार जो एडिटर थियो। उनखां पोइ मुख़्तलिफ़ डाइजेस्ट हुया, उन्हनि जो एडिटर रहियो। आख़िर में डिस्ट्रिक्ट प्रेस हैदराबाद प्रेस क्लब जो प्रेसिडेंट बि रहियो ऐं उनखां पोइ आहिस्ते आहिस्ते हुनजी तबियत ख़राबु थींदी वई ऐं पोइ शायदि हुनखे प्रेस क्लब मां बि शायदि हुनखे हितां हटायो वियो हुयो ऐं पोइ ओचितो कंहिं स्कूटर तां उहो वीचारो एक्सीडेंट थी पियो ऐं पोइ हुनजो बीमारी रहण खां पोइ आहिस्ता आहिस्ता उहो हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो। चवनि था त ज़िंदगी ऐं मौत जी जंग अज़ल खां जारी ऐं सारी आहे, पर पोइ नेठि उहो मौत खटे वेंदो आहे। पर के माण्हू वरी उन मौत खे मात ॾेई छॾींदा आहिनि। उहे फिज़िकली तौरु भली गुज़ारे वेंदा आहिनि, हलिया वेंदा आहिनि, पर उन्हनि जा उहे जेके मक़सद हूंदा आहिनि, जेके उन्हनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उहे सभिनी खे यादि रहंदियूं आहिनि। ऐं जॾहिं बि उन फ़न जे बारे में ॻाल्हि थींदी आहे, उन्हनि सुठनि माण्हुनि जी ॻाल्हि थींदी आहे, मां यकीनन सम्झां थो त जॾहिं बि सिंध में सुठनि सहाफ़ियुनि जी ॻाल्हि थींदी ऐं सुठनि उन्हनि अहले कलम जी ॻाल्हि थींदी, जिन माण्हुनि कलम लाइ पाण पतोड़ियो, त यकीनन उते साईं जाफ़र मेमण खे सभिनी खां अॻ खां अॻिरो रखियो वेंदो त हीउ उहो माण्हू हुयो जेको कॾहिं बि न झुकियो, जेको कॾहिं बि न विकियो। और उर्दूअ जो हिकिड़ो शेर आहे त जब तुम आए जग में तब तुम रोए जग हंसा, जब तुम आए जग में तब तुम रोए जग हंसा, ऐसी करनी कर चलो तुम हंसो जग रोए। तो ही उहे माण्हू आहिनि जेकॾहिं उन टाइम ते हीअ करोना जी जहिड़ी संगीन सूरत हाल न हुजे हा त शायदि तमामु वॾा ताज़ती मेड़ाका बि थियनि हा ऐं उन ते बेहक़ूं बि थियनि हा। पर अफ़सोस जो उन्हनि ॾींहंनि में SOP जो तमामु घणो ख़्यालु कयो पियो वियो ऐं अहिड़नि हुजूमनि ते पाबंदियूं हुयूं ऐं अहिड़नि मेड़ाकनि ते। पर वरी बि शहरी एक्शन कमेटी जे दोस्तनि खे जस हुजे त कुझु देरि सही, कुझु देरि खां पोइ सही, पर हुन माण्हूअ खे तव्हां यादि कयो आहे ऐं हुनखे अॼु सॼी सिंध अॼु ख़िराज तहसीन पेश करे थी ऐं हर कलमकार इहो सोचे थो त काश मां बि जाफ़र मेमण जहिड़ो बणिजी पवां ऐं अहिड़ो कमु करे वञा।
अयाज़ गुल जी ॾाढियूं ख़ूबसूरत सिटूं आहिनि त दिलि थी चाहे सारी हस्ती दाव लॻाइणु चाहियां थो, पाण विञाए बीहो प्यारा तोखे पाइणु चाहियां थो। ही जो कुझु बि आउं लिखां पियो कंहिं ते को एहसान ना, ही जो कुझु बि आउं कयां पियो कंहिं ते को एहसान ना, धरतीअ जो ही कर्ज़ु आहे जेको आउं चुकाइणु चाहियां थो। सो यकीनन जाफ़र मेमण पंहिंजे धरतीअ जो कर्ज़ु चुकाए वियो आहे ऐं हुन एतिरो नाम कयो आहे जो अॼु हुन जा फ़र्ज़ंद हिते वेठल आहिनि। यकीनन उन्हनि खे बि उन ते फ़ख़ुरु हुजणु खपे ऐं हिन वक़्तु उनखे फ़ख़ुरु थींदो त मुंहिंजो वालिद साहिबु एतिरो कमु करे वियो आहे जो जंहिंजे करे अॼु उनखे यादि कयो पियो वञे। ॾात जे ॾेह में मात थियणी न, साज़ ऐं आवाज़ जी राति थियणी न, जो इहा ॾात जी राति खुटणी न आहे। असांजो साईं ताजुल साहिबु सिंधी अदब जो तमामु वॾो नाम अदबी संगत जो साबिक़ा सेक्रेटरी ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु सिंध परस्त, क़ौम परस्त, ॿोली परस्त ऐं जेतिरो बि कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि, असांजे विच में पहुता आहिनि, हुननि जी तमामु घणी महिरबानी। सो अहले कलम साफ़ी मोहतरम साईं जाफ़र मेमण साहिब जी ॻाल्हि हले पई, उन ते ई ॻाल्हायूं पिया। सो हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जिन माण्हुनि खे हीअ सिंध न विसारींदी ऐं उहे माण्हू जाफ़र मेमण जे रूप में असां वटि हुया। सो आख़िर में उस्ताद बुखारीअ जूं ही सिटूं मूंखे यादि अचनि थियूं त बिल्कुलु उन्हनि सिटुनि वांगुरु हुयो त हर शख़्स शहर सम्झो, हर दिलि बाज़ार आहे, केॾो गमन कमन जो हिकु कारोबार आहे। उस्ताद में बज़ाहिर त का बि ख़ूबी कोन्हे, हिकु हुस्न जो पूॼारी ॿियो सिंध यार आहे। सो यकीनन हू सिंध यार बि हुयो ऐं पंहिंजी धरतीअ सां प्यारु बि कंदो हो, कुदरत जे हुस्न जे हुस्नाकिन सां प्यारु कंदो हुयो ऐं हिकिड़ो बहितरीनु इंसानु हुयो। असां सभु हुनखे ख़राज तहसीन पेश कयूं था। महिरबानी।